वॉइस ऑफ पीरालो ब्रेकिंग न्यूज़। पीरजोॻोठ पुलिस का फरार थी तेज़ रफ्तार ईंदड़ वाइट कलर की कार पीरालो लग कोसा पुल ते अबलवा में क़लटी, जानी नुक़सान जो बचाء। पीरालो पुलिस मौक़े ते पहुची ऐं ॻोठाणनि कार ड्राइवर ऐं हिक औरत के बचाए वरितो। होॾां पीरालो पुलिस ड्राइवर ऐं हिक औरत के गिरफ़्तार करे वरितो। और पीरालो पुलिस SHO गवर खान सां राब्तो थियो। उन्हनि इहो चयो त पुछाकछ जारी आहे। असांखे मौक़ुफ़ मिलियो आहे त ही क्रिमिनल क़िस्म जो ॾुआरी आहे ड्राइवर, जेको पुलिस खे ॾिसी करे तेज़ रफ़्तार कार अबुल मिलाए छॾी, जंहिं ॻोठाणनि ऐं पीरालो पुलिस जे नौजवाननि सां महिनत ऐं जवजत सां उन ड्राइवर खे जेको आहे सो गिरफ़्तार करे वरितो आहे, हिकु औरत खे ॿुॾण खां बचाए वरितो आहे। वॉइस ऑफ पीरालो ब्रेकिंग न्यूज़।